नाज़रीन आवाज़ न्यूज़ पे मैं लिखा रहा हूँ यहाँ संध्या सैयद अल्लाह से हेडलाइंस। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। सिजाबल, उमरकोट, मोहम्मद खान, तलहाट, बागो, मातली, सीराणी, डेई, वाहिपांदी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली गायब। तफरी मां गोरख हिल ते बि बसकारो। मौसमियात खाते मूजिब कराची शहर में अॼु ऐं सुभाणे तूफ़ानी बरसात जो इम्कान आहे। गुज़िरियल राति गरम हवाऊं घुलंदियूं रहंदियूं जेके अरबी समुंड में मौजूद साइक्लोन जो असर आहे। तूफ़ानी बरसात सबब कराची, हैदराबाद, ठट्टो बदीन ऐं दादू में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। तेज़ बरसात जो सिलसिलो 2 अक्टूबर ताईं जारी रहंदो। क़ाबिल कोरोना वायरस वधीक 39 इंसानी ज़िंदगियूं रिटकाए वियो। 24 कलाकनि दौरान 1742 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी हाकारी केसिस जी शरह 3.2% रही। नाले वारो सहाफ़ी गुलशन शेख काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। गुलशन शेख कुझु ॾींहंनि खां कराची जी डाउ अस्पताल में इलाज हेठो। संदसि जनाज़ नमाज़ नए देरे जे इलाइक़े नुसरत भुट्टो स्टेशन लॻ बेहमण ॻोठ में अदा कई वेंदी। वरी वज़ीर सैयद मुरादली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब पारां ॾुख जो इज़हार। सहाफ़ी बिरादरी में बि ॾुख जी लहर छांइजी वई। बख्शापुर के ॻोठ सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। जमपीर भरसा दुबई फॉर्मट घरू तकरार तां मुड़िस तां ज़ाल क़तल। जवाबदार मुस्तफ़ा पालारी पंहिंजी ज़ाल खे तेज़ धार औज़ार सां कुही क़तल करे छॾियो। खानपुर भरसा इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर। हिकु ॼणो फौज संदसि भाउ ज़ख़्मी। हादसे में सनाउल्लाह बहोड़ पहुची वियो। ज़ख़्मी थियल अमानुल्लाह खे गिणती जोगी हालत में सखर मुंतक़िल कयो वियो। मियां साहब भरसा ज़रखेल खानपुर रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो। पुलिस पारां हिकु ॾोहारी जे मारिजण जी दावा। ऐं थाणे बुल्ला खान भरसा अदालती हुकम ते ॻोठ फोटो कानड़ो में पुलिस जो छापो। पांदी बणायल 40 हारी बाज़ियाब।